लकी मरवत में पुलिस मोबाइल से आपघाती हमलो हिक एहलकार शहीद 6 जख्मी पुलिस मौजिब बकमल अहमदजई में पुलिस मोबाइल से आपघाती हमलो कयो जख्मी पुलिस एहलकार के अस्पताल मुंतकिल किया है। धमाके बाद इलाके में सर्च ऑपरेशन जारी। पाकिस्तान में अफगान शहरीन तरफा दहशतगर्दी पखेड़न वारो मुनज़िम नेटवर्क वाइको तिलागंग में गिरफ्तार अफगान शहरी कासिम उर्फ हसन जो एतराफ़ी बयान संदसि चवणु आहे तो अफगानिस्तान के गर्दिश वलायत जो रहवासी है। 10 साल अॻु पंहिंजे कुटुंब सां गॾु लकी मरवत आयो। 2025 में तालिबान कमांडर अरमानी दहशतगर्द तंज़ीम में शामिल थियण जी दावत ॾिनी। कमांडर अरमानी खेसि फिदाई हमलो करण चयो। हुन 5 माण्हुनि खे दहशतगर्द तंज़ीम में शामिल कयो। सेप्टेंबर में पंजाब वियो त जीअं वधीक नौजवाननि खे भर्ती करे सघिजे, पर कुछ ॾींहं बाद पुलिस गिरफ़्तार करे वरितो। वफाकी हुकूमत पारां केपी में अफगान कैंप ख़त्म करण जो फ़ैसिलो। केपी में गैर कानूनी अफगान शहरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो पियो वञे। गैर कानूनी तरसल अफगानी इज़्ज़त सां पाण मुरादो वापसि लिया वञनि। हर सूरत में अफगान मुहाजिरनि खे वापसि मोकिलणो आहे। केपी में अफगान कैंप ख़त्म करे रहिया आहियूं। वफ़ाकी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त FC हेडक्वार्टर ऐं इस्लामाबाद आपघाती हमले में अफगानी मुलविस हुआ। टिनी सूबनि मां अफगान शहरीन खे कढियो पियो वञे। नौशेरा में ऐं ख़ैबर में कैंप डी नोटिफाई कया विया आहिनि। हाणे ऑपरेशनल न आहिनि। हर SHO खे ज़िम्मेवारी ॾिनी पई वञे त अफगानिन खे कढिन। वापसि मोकिलियल ॿीहर वापसि आया त गिरफ़्तार कयो वेंदो। असां वधीक बम धमाका बर्दाश्त नथा करे सघूं। सिंध काबीना कराची में रेंजर्स की मुक़ररी जो मुद्दो वधीक 1 साल वधाइण की मंजूरी ॾेई छॾी। रेंजर्स दहशतगर्द टोड़ एक्ट तहत इख्तियारनि सां पुलिस की मदद जारी रखंदी। रेंजर्स जो नओं मुद्दो 9 दिसंबर 2025 खां लागू थी वेंदो। बिन कासिम खां पोर्ट कासिम इस्लाम कोट खां छोर ताईं रेलवे लाइन विछाइण की मंजूरी। थरकोल खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाई वेंदी। बिन कासिम खां पोर्ट कासिम ताईं 9 किलोमीटर डबल ट्रैक ठहंदो। पोर्ट कासिम ते कोयले की लोडिंग की सहूलियत क़ाइमु कई वेंदी। मनसूबो सिंध हुकूमत ऐं रेलवेज़ की भाईवारी सां ठाहियो वेंदो। वर्ल्ड बैंक के सहकार सां जारी सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट में 3 अरब रुपयनि जे फराड ते कॉन्ट्रैक्टिव फर्म के ब्लैक लिस्ट करण की सिफारिश। फराड की जांच एंटी करप्शन के मोकिलण की हिदायत। वॾे वज़ीर हिदायत कई आहे त मनसूबे की शफ़ाफ़ ऐं वक़्तायती निगरानी कई वञे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मिस्र के बड़े वज़ीर डॉक्टर बदर अहमद मोहम्मद अब्दुल आती की मुलाकात। बिनी मुल्कनि विच में दिफ़ाई सहकार वधाइण जे अज़्म जो वर्जाउ। ISPR मूजिब मुलाकात दौरान बिनी अॻवाननि ॿतरफ़े लाॻापनि जो जाइज़ो वरितो। ख़ासि तौर ते दिफ़ा ऐं सिक्योरिटी सहकार, अस्करी राबतनि, तरबियत के मैदान में भाईवारी ऐं इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम ते ख़्याल जी ॾे वठि कई वई। दिफ़ाई ऐं स्ट्रेटेजिक शोबनि में हर महांगी के वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर। फील्ड मार्शल ऐं मिस्री बड़े वज़ीर ख़िते जे वधंदड़ सिक्योरिटी सूरतहाल जे पस मंज़र में उभरंदड़ चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ आला सतही राब्ता बरक़रार रखण जी ज़रूरत ते पिणु इत्तफ़ाक़ कयो। कराची के इलाइक़े नीपा फ्लाईओवर वेझो नाले में किरी फोत थियल ॿारड़े जो लाश हथ। 3 वरे जे ॿारड़े जो 14 कलाकनि बाद लाश हथ कयो वियो। रेस्क्यू ज़रियनि मूजिब ॿारड़े जो लाश 1 किलोमीटर परे नाले मां मिलियो। मेन हॉल में ॿारड़े जे किरण वारे इशू ते सियासत करण की कोशिश कई वई। सियासी पुठ भराई कंदड़ माण्हू मुतासिर ख़ानदान के इस्तेमाल करण की कोशिश करे रहिया आहिनि। मुतासिर वालदेन की तड़प जो एहसास ऐं वाक़े ते अफ़सोस आहे। कराची के मेयर मुर्तज़ा वहाब की मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त डिपार्टमेंटल स्टोर ऐं अस्पताल साम्हूं मेन हॉल खुलियल हुजण जी जांच कई पई वञे। CCTV फुटेजिस कढाए ॾिसंदासीं त कॾहिं खां मेन हॉल ते ढकणु न हो। मेन हॉल केतिरनि ॾींहंनि खां खुलियल हो या खोलियो वियो हो, उनखे चेक कयो वेंदो। जेकॾहिं अमले जी लापरवाही साबित थी त कार्रवाई कई वेंदी।
सदर मुल्क आतिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जो गडियल इजलास सुभाणे तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब गडियल इजलास में सहाफ़िन ऐं मीडिया वर्कर जे तहफ़ुज़ बाबति बिल पेश थियण जो इम्कान। अक़लियतुनि जे हक़नि वारी कमीशन जो बिल ऐं पाकिस्तान एनिमल काउंसिल बाबति बिल पेश कयो वेंदो। 9 महीननि बाद सदायल गडियल इजलास में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जमियत उलमा इस्लाम जो सरबराह मौलाना फज़लुर रहमान पिणु ख़िताब कंदा। दहशतगर्दी के हथी ॾियण लाइ अफ़गान तालिबान जूं ज़ालिमानी पाबंदियुनि अफ़गानिस्तान सख़्त तइलीमी ऐं फ़िक्री दबाव हेठि तालिबान रिजीम अफ़गानिस्तान में ख़ामोश महरूम ऐं तअस्सुब परस्ती ते ॿधल समाज क़ाइमु करण जी कोशिश में रुधल। इंसानी हक़नि जे कारकुन सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते ट्वीट में चयो आहे त अफ़गानिस्तान में दानिशवरानी सोच खे ख़तमु करण जे अमल में क़ाबिल उस्तादनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। यूनिवर्सिटियूं बंदि कयूं पियूं वञनि ऐं अहम तालीमी शोबा ख़तमु कया पिया वञनि। समाजी साइंस कानून ऐं मीडिया स्टडीज़ ते पाबंदी अफ़गान तालिबान जे प्रोग्राम जो हिसो आहे। औरत उस्तादनि ऐं तालीमी वसीलनि जी खोट अफ़गानिस्तान में तालीम जे मयार में संगीन घटिताई जो सबबु बणी आहे। शिकारपुर में जो जतोई ऐं बिरोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां ॿ क़तल अदालत मां वापसी ईंदे ताड़ में वेठल हथियारबंद बिरोही बिरादरी जे माण्हुनि ते हमलो कयो। फायरिंग में एडवोकेट अली हसन ऐं संदसि भाइटियो नज़ीर बिरोही ज़ख़्मी थी पिया। इस्पताल नियंदेफोर पुलिस मूजिब वाक़ियो ज़मीन जे तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। खैरपुर में रेलगाड़ी की टक्कर में पीउ ऐं पुट फोत, एक नीगर ज़ख़्मी। कराची का सखर वीदर रेलगाड़ी की टक्कर में खान मोहम्मद चन्ना संदसि 4 वरे जो पुट उमर फोत थी विया। नीगर सिद्दीक चन्ना ज़ख़्मी थी पियो। हादसे बैदि फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। कराची के इलाइक़े गुलशन मेमार अशरफ गोट में रेंजर्स की कार्रवाई। मंशियात विकिरे में मुलविस गैंग जा 4 जवाबदार गिरफ्तार। रेंजर्स तर्जमान मूजिब गिरफ्तार थींदड़ अब्बास मोहम्मद अफ़गानी, नूर मोहम्मद उर्फ शीना अफ़गानी, इज़्ज़त अमीर ऐं इमदाद अली मंशियात विकिरे फुर जी वारदातुनि में मुलविस आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, मंशियात, फुर थियल मोबाइल फ़ोन, लैपटॉप, CCTV कैमराऊं, रोक रक़म हथ कई वई आहे। गंबड़ की अदालत पारां ज़ाल के कत्ल कंदड़ जवाबदार के उम्र कैद की सज़ा। शकीला खोड़ो कत्ल केस में जवाबदार मोहम्मद खोड़ो के 5 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाई वई। कंबर में कत्ल केस के जवाबदार के सख्त पौरे सां गॾु उम्र कैद की सज़ा। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोड ॾोहो 2019 में कत्ल थियल टैक्सी ड्राइवर अब्दुल फत्ताह दाऊदानी के केस में तारिक दाऊदानी के सज़ा ॿुधाई। धरती आंसू हमारी धरती, धरती आ जिंद पंहिंजी धरती, धरती 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 वाला माल पंहिंजी धरती। लाड़ उतर थर काछो आसिंद माता जो पाछो, लाड़ उतर थर काछो आसिंद माता जो पाछो। हर मारू हितड़े शाद रहे, हर मारू हितड़े शाद हुजे, शल अमन फिजा आजाद हुजे। संकल सूंज धरती आ बस गॾिजी सॾिजी रहणो आ, बस गॾिजी सॾिजी रहणो आ। धरती धरती जिंद पंहिंजी धरती। धरती TV ऐं सोप मीडिया सिंध जी वहदत जिंदाबाद जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारी जे हवाले सां सरगर्मियूं तेज़। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सकाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं। धरती धाड़ियुनि जूं सकाफ़ती ईद लाइ तयारियूं जारी।